सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर जे अवाम खे रिलीफ कॾहिं मिलंदो? पाकिस्तान जी निगरान हुकूमत अवाम खे पेट्रोल 40 रुपया सस्तो करे अवाम खे रिलीफ हुजण जी वॾी कोशिश कई आहे, पर जेकी रोज़मर्रा वापरण वारियूं शयूं जेकी पेट्रोल 10 रुपयनि जे इज़ाफ़े थियण जे करे वधी वेंदियूं हुयूं, हींअर 40 रुपया हुकूमत पाकिस्तान तेल सस्तो कयो आहे त पोइ सेवण जे ग़रीब अवाम खे रोज़मर्रा जे शयुनि में 40% रिआयत त न ॾिनी वञे। जेकी सेवण जा दुकानदार कखपतीअ मां रातो राति लखपती थी विया आहिनि, छा उन्हनि खे घुर्जे त खुदारा कुझु रहम कयो। हुकूमत पाकिस्तान त ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾेई रही आहे, पर अवां दुकानदार बि ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियो छा? हाणे पेट्रोल 40 रुपया सस्तो थियण करे ग़रीब अवाम खे दुकानदार 40% जो रिलीफ ॾींदा ऐं ग़रीब लाचार मिसकिन माण्हुनि खे अटो, खंडु, पटी ऐं ॿियूं रोज़मर्रा जे शयुनि में 40% जी सस्ताईअ सां रोज़मर्रा जूं शयूं मिलंदियूं, या रातो राति में अमीर थींदड़ सेठियूं ऐं दुकानदार डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर खां बि ॾाढा आहिनि। ज़िलई इंतिज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतिज़ामिया सेवण जन खे घुर्जे त रोज़मर्रा जे शयुनि जे अघनि जी लिस्ट 40% घटाई वारी लिस्ट जारी कराइनि त को बि ग़रीब मिसकिन पंहिंजे बचनि खे बुख ते न सुम्हारे ऐं अवाम खे रिलीफ मिली सघे।